अस्सलाम वालेकुम दोस्तों। असांजो अॼु जो मौज़ू आहे त सिंध हुकूमत जी मुलाज़िमनि जी पेंशन मां कटौती, जंहिं ते सॼी सिंध जा मुलाज़िम सरापा एहतिजाज आहिनि। हीउ रुॻो हिकु माली फ़ैसिले जो मसइलो न आहे, पर हज़ारे ख़ानदान जी बका ऐं मुस्तक़बिल सां जुड़ियल मामिलो आहे। हर मुलाज़िम पंहिंजी सॼी ज़िंदगी महिनत करे, पंहिंजा ख़्वाब क़ुर्बान करे नौकरीअ खे निभाए थो, पर जॾहिं नौकरीअ खां पोइ मिलंदड़ पेंशन में कटौती कई वञे थी त उहो संदसि ज़िंदगीअ जो वॾो धकु आहे। मुलाज़िमनि जो चवणु आहे त पेंशन ई संदसि पौड़ाइप में वाहिद सहारो आहे। दवाउनि जी क़ीमतूं, महांगाई ऐं रोज़मर्रा जे ख़र्चनि सां गॾु पेंशन खां सवाइ गुज़र सफ़र नामुमकिन आहे। ॿिए पासे हुकूमत जो चवणु आहे त सूबे खे माली बहिरान जो मुंहुं ॾियणो पवे थो, बजट ते भार वधी रहियो आहे ऐं नई नसलुनि लाइ वसीलनि खे बचाइणु ज़रूरी आहे। पर सुवाल उहो आहे त छा हुकूमत जी बहिरान जो हल मुलाज़िमनि जे हक़नि जी क़ुर्बानी आहे? सिंध जा मुलाज़िम हिकु आवाज़ में चवनि पिया त हीउ फ़ैसिलो असांजे हक़नि ते हमिलो आहे। उस्ताद, डॉक्टर, क्लार्क, इंजीनियर ऐं सभु मुलाज़िम गॾिजी एहतिजाज करे रहिया आहिनि। रोडनि ते रैलियूं, जलसा, नारा सभु कुझु ज़ाहिर करे थो त हीउ रुॻो माली तकरार न आहे, पर इज़त ऐं बका जी जंग आहे। हुकूमत खे घुर्जे त मुलाज़िमनि सां वेही ॻाल्हि ॿोल करे, पेंशन में सिधी कटौती बदिरां नवनि वसीलनि जी ॻोल्हा करे, करप्शन ऐं गैर ज़रूरी ख़र्चनि खे ख़तमु करे। दोस्तों, पेंशन का बि बख़्शिश न आहे, पर मुलाज़िम जो जाइज़ हक़ आहे। हुकूमत खे सम्झणु घुरिजे त मुलाज़िम जी बका ई सूबे जी तरक़ी आहे। जेकॾहिं संदनि हक़नि ते वार थींदो त मुआशिरे में बेचैनी ऐं नाइंसाफ़ी वधंदी। छा तव्हां सम्झो था त पेंशन ते कटौती जाइज़ आहे? पंहिंजी राय कमेंट्स में ज़रूरु लिखिजो। वीडियो खे शेयर करे मुलाज़िमनि जो आवाज़ खे वधीक बुलंद कजो। ऐं असां हुकूमत खां अपील था कयूं त ख़ुदारा मुलाज़िमनि जी पेंशन मां कटौती ख़तमु कई वञे, हुननि खे हुननि जा जाइज़ हक़ ॾिना वञनि त हू पंहिंजी बक़ाया ज़िंदगी सुकून सां गुज़ारे सघनि।